त सिख। मां ॾुख मो जुमिलो चवंदो आहियां, जेको पीउ माउ ते रहम नथो करे इहो ॿियनि ते कंदो। जंहिं अबे कुल्हनि ते खणी घुमायो, जंहिं अबे झोल में निंड्रा करायूं, जून जुलाई जहिड़े गर्मीअ झोलनि में जेको बचनि जे करे लोड़ींदो पियो वते, अॼु उन पोड़े अबे जो जवान पुट खे क़दुरु न आहे, इहो ॿियनि जो क़दुरु कंदो। अम्मा जीजल जेका सॼी सॼी राति हिन भोतार जे मथां, हिन सरदार, हिन खान जेको पाण खे ॾाढो मुड़ुसु थो अॼु सॾाए जवानीअ खां बाद में, चवे थो आहियां ई मां, चवे थो जवान मां ॼाओ आं त जवान थियो आं। तोखे कहिड़ी ख़बर तुंहिंजा किन कंहिं पे धोता, तुंहिंजूं सफ़ाइयूं केर पई करई। अल्लाह अकबर, तवज्जो कर, मां आखिरी जुमला थो चई वञा। ओ नौजवान, ओ नौजवान, अबे अम्मा जो उनवान त डिघो थी वेंदो। ज़िंदगीअ साथ ॾिनो त मां अबे अम्मा जे लिहाज़ सां बि कचहरी कंदोमांव, पर आखिरी जुमला थो चई वञा। हा, अॼु तुंहिंजी जाइ पकी थी वई, तुंहिंजो बंगलो पको थी वियो, ने तूं मार्बल हणायो वेठो आहे, तुंहिंजे कमरे में पलंग पया थी, भला भला सोफा पया आहिनि, भलन भलन सोफनि पलंगनि जे करे अबे खे कच्ची जाइ में रहायो वेठो आहे, अम्मा खे कच्ची जाइ में रहायो वेठो आहे। छाजे करे अबे खे खंगिया, अबो थुकाऊं सिलाईंदो आहे, मुंहिंजो फर्ज तो ख़राब थिए। अम्मा खे खंगिया, अम्मा थुकां थियूं सिलाए, मुंहिंजो फर्ज तो ख़राब थिए। ओ मार्बल ते नज़र करण वारा, ओ फर्ज ते नज़र करण वारा, छो तो खो टाइम विसरी वियो। अबे तो के सीने ते सुमारियो हो, अबे जे सीने ते तो पेशाब कया हो, अम्मा झोल में पई तो के खीर पियारे, अम्मा जे झोल में तो किन करे, अबे सीने ते सुमारे, तुझे पेशाब जे करे अबे तो को नफरत को न कई, अम्मा जे झोल में तो किन कया, अम्मा तो को नफरत को न कई। अॼु अबे जे खंगे खां तो नफरत कंदो आहियां, अॼु अम्मा जे साके खां तो नफरत कंदो आहियां। छाजे करे चई आ बीमारी मतां मुंहिंजे बचन खे विचरी न वञे। अच्छा, अबे खे परे तो कच्ची जाइ में रहाए, मतां अबे खे साको खंगा मुंहिंजे बचन खे न विचड़े। जॾहिं तोखे खंगे साको हो, तोखे त सीने सां मिलाईंदा हा। अबे त कोन चयो मतां मुंहिंजे पुट जी बीमारी मतां मूंखे विचरी न वञे, अम्मा त कोन चयो मतां मुंहिंजे पुट जी बीमारी मूंखे विचड़ी वञे। यादि रखजांइ, कमर वारा यादि रखजांइ, अबो अम्मा परे थई न, पोइ मिठड़ो मोहम्मद बि परे थई, अल्लाह बि परे थई। अल्लाह अकबर। मां पंहिंजी ॻाल्हि नथो कयां, महबूब मुस्तफा साईं जा जुमला ॿुधायूं थो वञा। हुज़ूर साईं फरमायो, रिज़ा रब फी रिज़ल वालिदैन व सख़्त रब फी सख़्तिल वालिदैन। महबूब फरमायो, जे मथो अबो अम्मा राज़ी, ते अल्लाह राज़ी आ। हुजूर जी हदीस तो बुधाया, फरमांदा जे मथो अबो अम्मा राज़ी, जे मथो अल्लाह राज़ी आ, जे मथो अबो अम्मा नाराज़, जे मथो अल्लाह नाराज़ आ। रमज़ान में भी पंहिंजे मरहूम अबे जे लाइ ॿ लफ़्ज़ दुआ जा न थई, रमज़ान में भी पंहिंजे जीजल जे लाइ ॿ लफ़्ज़ हथ जा न, दुआ जे लाइ नथा, हथ तुंहिंजा नथा खजनि। जंहिं तुझे ईद जे करे पंहिंजूं ईदां विञायूं हो, जंहिं तुझे ख़ुशियुनि जे करे पंहिंजे ख़ुशियुनि खे दफ़न करे छॾियो हो, कॾहिं त उहो टाइम हो जो रोज़ जेसि ताईं अबे अम्मा जे क़बर ते न वेंदा हा, तेसि ताईं कमुकार न कंदा हा। वरी जुमे जे ॾिहाड़े ज़रूरु अबे अम्मा जे क़बर ते वेंदा हा। हाणे वञी ईद जो ॾिहाड़ो बचियो आहे, सो बि को थो वञी यादि करे। जंग में अबो सुतो पियो आहे, अॼु अबो उते सुतो पियो आहे, सुभाणे तोखे बि सुम्हणो आहे। अॼु अम्मा उते जंग में सुती पई आहे, सुभाणे तोखे बि सुम्हणो आहे। कंहिंखे नथो दर्द ॿुधाए, वञ अबे जे क़बर ते क़दमनि में वेही करे कुझु त दिलि जूं ॻाल्हियूं करे आ। वञ अम्मा जे क़दमनि जे भरिसां वेही करे कुझु दिलि जूं ॻाल्हियूं कर। मुंहिंजो ज़मीर थो चवे, इहे तुंहिंजा जुमला अल्लाह तुंहिंजे पीउ माउ जे रूह खे ॿुधाईंदो। साईं को पुछा के हदीस पाक में अचे थो,
जेकॾहिं बच्चो अब्बे अम्मा जे फोत थियण खां बाद में कुल शरीफ़ पढ़ी, अलहम्द शरीफ़ पढ़ी, क़ुरान पाक पढ़ी, दुरूद पाक पढ़ी बख़्शींदो आहे। अल्लाह उन जे पीउ माउ जे रूह खे ॿुधाईंदो आहे त तव्हांजे बच्चे तव्हांजे हे नेकीअ वारो अमल मोकिलियो आहे। त उते वञी करे अब्बे सां कुझु त हवाल कर, दुनिया जा ॾुख दर्द हे जेके सॼा ज़हन सीने में समाई वेठो आहे, कंहिंसां त दिलि जा हाल अहवाल करे आ। अॼु अब्बे अम्मा खे यादि कर त सुभाणे तुंहिंजा बच्चा तोखे यादि कंदा। अॼु जेकॾहिं उनखे यादि न कंदे त सुभाणे तूं बि कंहिंखे यादि न हूंदे। अल्लाह रहम आहे, अल्लाह जो रहम वॾो आहे, अल्लाह जो करम वॾो आहे, रब जी बाज वॾी आहे। अञा बि घड़ियूं आहिनि, अञा बि घड़ियूं आहिनि, अञा बि टाइम आहे। तुंहिंजे मुंहिंजे अचण जी देरि आहे हुन यार जे परचण जी, त हुन यार जे परचण जी। अल्लाह साईं अल्लाह रब्बुल आलमीन शल तो असांखे इहा सम्झ ॾे त दुनिया में ॿियो कोई बि कोन्हे, उहो हिकिड़ो ई यार आहे, उन ॾे बि छो नथा अचो। अव आहे को? मां अव्हां खां थो पुछा कयां, सभु सियाणा समझदार वेठा हो, दुनिया में आहे कंहिं ते बि एतमाद त हे सम्झां त मुंहिंजो आहे, हे सम्झां त मुंहिंजो आहे। अॼु 5 भाइर हो त 5 जो 5 ते एतमाद, पर इहो त आहे त हो असांजो आहे। आवा ओ कलमे पढ़ंदड़ मुसलमान, ओ कलमे पढ़ंदड़ मुसलमान, बे के ॾे नथो अचे भला रब जे दर ॾे त हलियो वा। शाद कर 2-3 ॻाल्हियूं थो कयां, हिकिड़ो कमु इहो कजांइ, अक़ीदो तौहीद वारो रखजांइ। अक़ीदो कहिड़ो कहिड़ो? अल्हम्दुलिल्लाह रब्बिल आलमीन, अक़ीदो तौहीद वारो रखजांइ। थोरो जवाब ॾींदो हल, खाराइण पीआरण वारो केरु आहे? मौत हयाती जो मालिक केरु आहे? नफ़े नुक़सान जो मालिक केरु आहे? औलाद ॾियण वारो केरु आहे? बीमारियुनि खां शिफ़ा ॾियण वारो केरु आहे? मुश्किल कुशा केरु आहे? आलिमुल ग़ैब केरु आहे? अक़ीदो तौहीद जो हुजे पोइ बेड़ा पार थी वेंदा। अवा अक़ीदो तौहीद वारो हुजनी पोइ बेड़ा तौहीद न थई त छा में लिखियो पियो आहे? पुछऊंसि, इन्नहु मन युशरिक बिल्लाह फक़द हर्रमल्लाहु अलैहिल जन्नह व मावाहुन नार व मा लिज़ालिमीन मिन अंसार। जदो इल्लल्लाह बरीउम मिनल मुशरिकीन, मुशरिकन खां अल्लाह भी बेज़ार, मुशरिकन खां मिठो मुहम्मद करीम भी बेज़ार वा। हुज मुवहिद, हुज हा हिक जो थी, हिक जो थी, दिल भी हिक थी, ज़बान भी हिक थी भी उन हिक रब जो इंशाअल्लाह तोखे कॾहिं भी रब अकेलो न